ही खौफनाक तरीन सूरत हाल है त मेन हाईवे ते तहां पब्लिक ट्रांसपोर्ट के सीधी फायरिंग करे रोकियो ऐं हुन मां हिकिड़ो हुजूम अगवा करे हलिया वञो। माना 17 माण्हू अगवा कया अथनि जंहिं मां 13 या 14 वापसि आया आहिनि, वापसि छा आहिनि छॾाइजी विया आहिनि ऐं हू 3-4 माण्हू अञा हुननि वटि होस्टेज आहिनि, अगवा थी चुका आहिनि, जेके हिन महिल ताईं रिपोर्ट आहे। हाणे पुलिस ऐं रेंजर्स फॉलो करे पई, पर हाणे ॾिसूं त कुझु अरसो पहिरीं बि महीनो ॾेढ बि थियो आहे इन ई अॻिते थोरो पंजाब वारी तरफ़ ते सेम एपिसोड 12-15 माण्हू अगवा करे हलिया विया। त यानी दीदा दिलेरी ऐं बदमाशी जी हद ई आहे त तव्हां मेन रोड ते बि महफ़ूज़ न आहियो। तव्हां कंहिं तसवुरु करे सघो था यासिर त अगरि तव्हांजा मेन रोड्स महफ़ूज़ न आहिनि त पोइ तव्हांजी घिटियूं, पाड़ा, ॻोठ, नंढा शहर कहिड़ी शइ महफ़ूज़ आहे? छाकाणि त अमूमन ही कंहिं ज़माने में त थींदो, पोइ हिकिड़े ॻच वक़्त खां असांजा हाईवे सेफ थिया, लिंक रोड्स ते माण्हू पोइ लिंक रोड्स ते माण्हू घबराईंदा त बाबा हिते न वञिजे, सुनसान रोड आहे, अलिफ आहे, बे आहे। हाणे त को टपी कोन्हे। सो जिथे पोइ तव्हांजी रोड महफ़ूज़ न आहे उते तव्हांजी मईशत कीअं मज़बूत थी सघे थी, कीअं तरक़ी वठी सघे थी। ही बस में आम माण्हू हुआ, पर का सुभाणे गाॾियूं बि फुरबियूं, सुभाणे त इते जेको सीड़पकार आहे पर ॾेई त छॾियो, लोकल सीड़पकार बि कीअं अचे ऐं अचे ऐं छो अचे, पोइ छो सीड़प करे। त हिकिड़ी ओवरऑल आउं चवां थो न त असीं त ॿियनि वॾे ख़फ़नि में हूंदा आहियूं, फलाणी तरमीम मंज़ूर करे वठूं, फलाणो करे वठूं, ढिमकाणो करे वठूं, हुनखे अडियाला मां हटाए छॾियूं, हुनखे अडियाला सां ॻाल्हाए वठूं। त जेके बेसिक्स आहिनि, बेसिक आहे न त तव्हांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुजे, बेसिक ॻाल्हि। तव्हांखे क्लीन ड्रिंकिंग वाटर मिले, साफ़ पीअण जो पाणी मिले, बुनियादी ॻाल्हि आहे। सिहत बुनियादी ॻाल्हि आहे। तालीम, जॾहिं असीं बुनियादी शयुनि ॾे ई एतिरो असांजो जेको गवर्नेंस आहे या असांजी जेका रिट आहे उहा एतिरी कमज़ोर हूंदी त मूंखे तव्हां सम्झायो त पोइ इंसानी तरक़ी कीअं मुमकिन आहे, तव्हांजी ग्रोथ कीअं मुमकिन आहे। पोइ असांखे वॾा वॾा दावा ॿुधाइनि था, उछिटो ठका कनि था त स्टेट बैंक जी शराइ मुनाफ़ा जेको आहे उहो 11 खां 10.5% करे छॾियो था। उहो ख़ुदा जा बंदा, महांगाई त वधी आहे, चओ था न महांगाई घटी आहे। अच्छा, पोइ जॾहिं तव्हां हिन खे बिल्कुलु ठीकु हो त 22% 23% ताईं शराइ मुनाफ़ा तव्हां स्टेट बैंक रखियो वेठी कंहिं ज़माने में, अॼु खां 2 साल पहिरीं तव्हां कसम खईं इसाक डार साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब असीं हिन खे सिंगल डिजिट में वठी ईंदासीं, ठीकु थी वियो। तव्हां हिन खे शराइ मुनाफ़ा घटाईंदो वियो, शराइ सूद चओ, शराइ मुनाफ़ा चओ, जेको चओसि, हुनखे तव्हां 10.5% ते यानी अधु ते खणी आयो। इहो त ॿुधायो कारीगर पैसा माण्हू न, इहो त ॿुधायो त केतिरे माण्हुनि, केतिरे सनतकारनि तव्हां बैंकनि खां वञी लोन वरिता। इहो ई चयो वञे थो न त बाबा शराइ मुनाफ़ा तमामु घणो आहे, तंहिंजे करे बिज़नेस मैन नथो वठे कर्ज़ो, छाकाणि त एतिरो सूद इंट्रस्ट कीअं भरींदो। पर जॾहिं घटि थी वियो आहे, हाणे ॿुधायो घणा माण्हू वठनि पिया। त बेसिकली हिननि जी पॉलिसीज़ खे IMF जीअं मतिलबु हिकिड़ो कल्ह मूंखे अच्छा पोइ कीअं उगाड़ियूं थियनि पियूं। कल्ह मूंखे कंहिं माण्हू ॿुधायो, तव्हांखे दिलचस्प थोरो सो जुड़ियल बि ॻाल्हि आहे, थोरी न बि आहे पर जुड़ियल आहे। हू हिकिड़ी वॾी बैंक लाइ कमु करे थो, वेंडर आहे जीअं थींदो आहे, उनखे मुफ़्त सर्विस ॾिए थो। त हू कराची में हुनजी फर्म आहे, हू हुन बैंक खे सर्विस ॾिए थो। उहा बैंक ज़ाहिर हुनखे पैसा ॾिए थी, त हुन ते जेको GST आहे हू सिंध रेवेन्यू बोर्ड खे, SRB खे हू पंहिंजो टैक्स भरे छॾे थो। त बाबा हीउ थी वियो। हुनखे हाणे उहा बैंक चए थी त न, तव्हां 57% पंजाब में PRB में पैसा जमा करायो। त चयो बाबा हुन चयो त यार असां त सिंध में फर्म आहे मुंहिंजी, सिंध में तव्हांखे आउं सर्विस ॾियां थो, सिंध में तव्हां मूंखे पैसा ॾियो था,
सिंध में आऊं टैक्स भरियां थो, चई न पर असांजी ब्रांचूं त पंजाब में बि आहिनि न, हाणे थियो छा हूंदो त SRB जो रेवेन्यू जेका कलेक्शन आहे उहा वधीक हूंदी त पंजाब वारनि पोइ हुन बैंक वारनि खे सोड़ो कयो हूंदो, पर यार आहे त पाकिस्तान जे अंदरि ई पैसो न, हाणे हुनखे छा करिणो पवंदो, ज़ाहिर त क्लाइंट आहे बैंकुनि जी, बैंक खे हाणे बैंक जो करिणो त कयो, न त असीं पोइ बंदि करे छॾींदासीं तव्हांजी सर्विसिस। हाणे हू हिकिड़ी दफ़्तर खोलींदो लाहौर में, जी हा, हुते हिकिड़ो बैंक अकाउंट खोलींदो ऐं कुझु पैसा हुते रिसीव कंदो त जीअं हुते जो, यानी इहो सिंध रेवेन्यू बोर्ड जो कलेक्शन घटि बि तव्हांखे सिंध गवर्नमेंट हिन ते ॻाल्हाईंदे नज़र अचे थी, मूंखे त किथे नज़र नथी अचे। हीअ सिर्फ़ु हिकिड़ी बैंक या हिकिड़ो इदारो थोरी करे रहियो हूंदो, हीअ सभिनी सां थी रहियो हूंदो, पर हीअ रियल इश्यूज़ ते केरु नथो ॻाल्हाए एंड सो ऑन सो फोर्थ। मतिलबु अच्छा पोइ दिलचस्प ॻाल्हि आहे, अगरि तव्हां अकाउंट खोलणु वञो, चओ था डॉक्यूमेंटेड सोसाइटी कयूं पिया, हीअ पिया कयूं, बैंक जो अकाउंट, तव्हां बैंक जो अकाउंट खोलाए ॾेखारियो सवलाई सां। भाई जॾहिं माण्हू हिकिड़ो पाण अची सीड़जी चए थो मुंहिंजो अकाउंट खोलियो, त ठीकु आहे उहो शनाख़्ती कार्डनि वारो दौरु हलियो वियो, तव्हां थमे फलाणो ॾियो, पंहिंजा टैक्स रिटर्न ॾियो, पंहिंजा बैंक स्टेटमेंट्स ॾियो, अरे छा थी वियो। सो व्हाट आई एम सेइंग, सॼी ॻाल्हि खे पाण हुतां लॉ एंड ऑर्डर खां शुरू कयो त जेसि ताईं असीं कंफ्यूज़ आहियूं, असां वटि जेको फॉर्मूलो मुल्क हलाइण जो हू त अहिड़ो जहिड़ो आहे। IMF असांखे हिकिड़ी एक्स्ट्रा मॉडर्न दौर में खणी वञणु चाहे थी त न असीं हिते जा रहिया आहियूं, न असीं हुते जा रहिया आहियूं।